पैगंबर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिक असहाबीअ जो जुर्रत ऐं बहादुरीअ जो नाक़ाबिले यकीन किस्सो। तलहा बिन ख़ुवैलिद अल असदी जंहिं दुश्मननि खे डेॼारियो उन अची सालार ते हमिलो कयो ऐं केतिरा ई काफ़र मारे उन्हनि जे सिफ़ुनि मां हिकु फ़ौजी गिरफ़्तार करे आयो। सअद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु 7 जासूसनि जो लश्कर फ़ारस जे बारे में मालूमात हासिलु करण लाइ मोकिलियो ऐं चयो मुमकिन थिए त उन्हनि जो को माण्हू बि पकड़े अचिजो। ही 7 ॼणा रवाना थिया। दुश्मन जो लश्कर वेझो ॾिठो त काफ़ी वॾो हुयो। उन लश्कर में 40,000 वेढ़ाकू हुआ। उन्हनि पाण में मशवरो कयो त लश्कर में अंदरि वञी ख़बरचार वठनि या उन्हनि जो माण्हू गिरफ़्तार करे अचणु नामुमकिन आहे। सो वापसि मोटण जो फ़ैसिलो कयो, पर उन्हनि मां हिकु जासूस उन्हनि जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ करे पंहिंजी मुहिम जारी रखण जो इरादो कयो। उहो जासूस तलीहा बिन ख़ुवैलिद हुयो। तलीहा लश्कर जे चौधारी चकर लॻायो ऐं अंदरि दाख़िल थियण लाइ पाणी जे लेकाली लाइ कढियल नालियुनि जे ज़रिए गुज़री फ़ारसी लश्कर जे अवल दस्तनि ताईं पहुतो। उते लिकी जांच करण लॻो। सिपाहियुनि जे ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻाए लिकंदो दुश्मन जे सिपह सालार रुस्तम जे खीमे ताईं पहुतो। आधी राति जो जॾहिं दुश्मन बेख़बर हुआ, खीमे जे रसियुनि खे तलवार ज़रिए कपे छॾियो। खीमो सिपह सालार रुस्तम ऐं खीमे में मौजूदु ॿियनि वेढ़ाकनि ते किरियो। तलीहा खीमे जे ॿाहिरि मौजूदु रुस्तम जे घोड़े ते चढ़ी रवानो थियो त दुश्मन जे घोड़े सवार दस्तनि उन जो पीछो कयो। तलीहा चालाकीअ सां दस्तो वेझो अचे त घोड़ो तेज़ भॼाए। जॾहिं घोड़ो परे निकिरी वञे दुश्मननि खां त उन जी रफ़्तार आहिस्ते करे ईअं दुश्मननि जा 3 घोड़ा सवार उन जो पीछो कंदा रहिया। ॿिया वापसि हलिया विया। हाणे तलीहा खॾ में लिकी 3 घोड़े सवारनि खे अटकल सां केराए 2 घोड़े सवारनि खे क़तलु करे हिक खे पकड़े पंहिंजे सिपह सालार सअद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि उन जे हुकुम मुताबिक़ वठी आयो। सअद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु गिरफ़्तार फ़ारसी सिपाहीअ खे चयो, असांखे पंहिंजे लश्कर जे बारे में मालूमात ॾे। फ़ारसी निहायत दहशत जे आलम में चयो, पंहिंजे लश्कर जे बारे में मालूमात ॾियण खां पहिरियां आऊं ॿुधायां त तव्हां जहिड़े जासूस जहिड़ो माण्हू मूं अॼु ताईं न ॾिठो। फ़ारसीअ चयो, आऊं होश संभालण सां ई लश्करनि में पलियो आहियां। हिन माण्हू अकेले असां जूं फ़ौजी छावणियूं पार कयूं जेके कंहिं वॾी फ़ौज लाइ पार करण बि मुश्किल आहिनि। सालार लश्कर जो खीमो कटे उन्हनि मथां किरायो, जंहिं सां उहो ऐं ॿिया केतिरा ई फ़ौजी ज़ख़्मी थिया। वरी उन जो घोड़ो खणी बहादुरीअ सां असांजे लश्कर जे विच मां गुज़रियो। असां फ़ौजियुनि मां 3 ॼणा ई उन जो पीछो करे सघियासीं। ॿिया असांजा फ़ौजी मायूस थी मोटी विया। हिन चालाकीअ सां खॾ में लिकी हिकु असांजे घोड़े सवार खे केरायो ऐं क़तलु कयो। वरी ॿिए सां बि उहो सलूक कयो। उहे 2 असांजा फ़ौजी तजुर्बेकार ऐं आऊं ऐं असां जा मारियल फ़ौजी असीं 3 नाले वारा फ़ौजी हुआसीं। ताक़त में असां खां केर बि हाराए न सघे हा। पर हिन सभु कारवायूं चालाकीअ सां कयूं ऐं असांखे मात ॾेई उन खां पोइ मूंखे केराए गिरफ़्तार कयो। सच में ही वाक़ई चालाक जासूस आहे जंहिं पंहिंजो कमु दिलेरीअ सां कयो। पोइ उन फ़ारसी इस्लाम क़बूल कयो ऐं पंहिंजे लश्कर जे बारे में सॼी मालूमात ॾिनी। अहिड़ी तरह इस्लामी जासूस तलीहा बिन ख़ुवैलिद अल असदी रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी चालाकी ऐं बहादुरीअ सां दुश्मननि जे सिफ़ुनि में पंहिंजो धाको ॼमायो।